हिकड़ी माना तई आहे त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला हौज़ कौसर मदीने वारे साईं खे अता फरमाईंदो। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुझा दिलबर नबी अड़ियन जा आधार, गमगीनन जा गमख्वार, यतीमन जा यार, मिस्कीनन जा मददगार, अड़ियन जा आधार, मिठो मोहम्मद मुस्तफा मुख्तार जबल ओहद ते आयो। सहाबा किराम के तकरीर कयन, नसीहत कयन। तकरीर कंदे कंदे मुझा दिलबर नबी मुरकण लगा। चओ सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। नबी सोने के चेहरे ते मुर्क अची वई। साईं जन खिलण लगा। अर्ज कयो या रसूल अल्लाह तव्हांजे खिलण जो सबब छा आहे, मुरकण जो सबब छा आहे? मुझे दिलबर नबी फरमायो हींअर हिन मकाम ते मां मोहम्मद करीम क़यामत जे ॾिहाड़े जेको कौसर अल्लाह लाही थो सो जन्नत में पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां। सुभान अल्लाह। मौलवी तो नबी के भित जे परे पासे जी खबर ना है, नबी के भित जे परे पासे जी पर्दे जे पोयां जी खबर ना है। बीठो मदीने में आ नेण खणी ॾिसे तो त अर्शन का अर्श मोहल्ला का हेठ आसमानन का मथे जन्नत में रखियल हौज़े कौसर के पंहिंजे निगाहुनि सां ॾिसी रहियो आहे। लॻण वारो जन्नत सतनी आसमानन का मथे आ। हे चंद्र, हे बादल, हे साईं मुझा खिवणू, हे तारा, हे सिज चंद्र कतियूं सब पेरे आसमान का हेठ आहिनि। हुन खां पोइ ॿियो आसमान, टियों आसमान, सत आसमान, सतनि आसमाननि खां मथे जन्नत आ। जेको मुस्तफा मदीने में ही जन्नत के ॾिसी सघे थो। दिल ते हथ रखे ॿुधायो उन नबी खां वॻण परे आ? दिल कोन ठारियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझो दिलबर नबी ॾिसे पियो त कहिड़ा आशिक मुझे नवासे हुसैन जो ज़िक्र ॿुधण जे लाइ जमो थी। सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो, चओ सुभान अल्लाह त पढ़ा। तो वट कान यकूं जो हुक्म तो वट कुन फयकूं जो। ओ इल्म तो वट कान यकूं जो हुक्म तो वट कुन फयकूं जो। आही नूरी नबी निर्वार तू आही सोहणो नबी सरदार तू मुझा सोहणा नबी मुझा प्यारा नबी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या मुंहिंजी नज़र जो हींअर ऊंदे में ख़बर नथी पवे त जमात केसि ताणी आहे। असांखे ख़बर ई नथी पवे, बती जी रोशनी मूंडे खे वेठा पहिरियां जमात नज़र ई नथी अचे। माशाअल्लाह पिंडाल भरियो पियो आहे। चओ सुभान अल्लाह। ये असांजी नज़र आहे, ऊंदे में ख़बर नथी पवे। माण्हू पंहिंजे कमरे में वेठो हुजे, जे ओचितो बिजली हली वञे त पंहिंजे कमरे में हमरा हथेड़ खाईंदो वठंदो। जे कमरे में सॼो ॾींहुं सुठो पियो आहे, ख़बर आहे हिते टेबल पई आहे, हिते खट पई आहे, हिते बेड पियो आहे, हिते अलमारी रखी आहे, हिते शोकेस रखियो आहे, सा सभु ख़बर आहे। पर बिजली हली वञे, बत्ती बंदि थिए, पंहिंजे कमरे में अंधनि वांगुरु हथ हणंदो वठंदो। इहो तुंहिंजे मुंहिंजे अखियुनि जी इहा निर्त आहे। पर मुंहिंजे नबी जी निगाहुनि जो कमाल इहो आहे। वॻण जा रोशन ज़मीरो जो वेठा मदीने में हिन जन्नत में रखियल हौज़े कौसर खे निगाहुनि सां ॾिसनि पिया। सुभान अल्लाह। मुझे नबी फरमायो वो कौसर
जन्नत मां खणाए मशर जे मैदान में आंदो वींदो, हशर में रखायो वींदो। कौसर छाहे मुझे नबी फरमायो एड़ो पानी आ जेको गड़न का वधीक शफाफा, खीर का वधीक सफेदा, माखीअ का वधीक मिठो आ। उन कौसर जे किनारे ते जेतिरा आसमान में तारा हिन, एतिरा प्याला रखियल हिन। क़यामत जे ॾियारे मुंहिंजा उम्मती ईंदा, हे वॻण जा आशिक़ ईंदा। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो मां मोहम्मद करीम पंहिंजे हथनि सां पंहिंजे उम्मतियुनि खे कौसर प्यारींदुसि। चओ सुभान अल्लाह। नबी फरमायो त किताब कुरान ऐं अहल बैत ॿई ॼणा गॾिजी हौज़े कौसर ते बीठल हूंदुसि, मुंहिंजी दरबार में ईंदा। अचे अर्ज़ कंदा, कुरान चवंदो, अहल बैत बि चवंदा ए अल्लाह जा रसूल, ओ सोना हबीब, ये फिलाना फिलाना वक़ण में आशिक रह नहीं था। मुझा महबूब इन्हनि कुरान पढ़ियो हुयो, इन्हनि अहल बैतनि सां मोहब्बत रखी हुई। नबी फरमाईंदो सद कयोन जन कुरान पढ़ियो, अहल बैतनि सां दिल लाती, मां मोहम्मद करीम पंहिंजे हथनि सां कौसर भरे उन्हनि खे प्यारींदुसि। सुभान अल्लाह। साईं जन फरमायो मुझे सोने हबीब फरमायो जे हिकिड़ो कतरो कंहिंखे कौसर जो नसीब थी वञे, हिकिड़ो कतरो, प्यालो न, सॼो गिलास न, हिकिड़ो कतरो, हिकिड़ो फुड़ो ये बात में पवे, नबी साईं फरमायो उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम थी। अल्लाह असां सभिनी खे नबी जे हथां कौसर प्यारींदो। इमाम हुसैन जे तवस्सुल सां अल्लाह कंदो सभु कौसर पीअंदासीं। नबी साईं फरमायो मूंखे कौसर मिलंदो ऐं मूंखे अल्लाह साक़ीअ कौसर बणायो आहे, साहिबे कौसर बणायो आहे। जो कौसर नबी पींदा, अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह कौसर जो प्यालो असांजे उम्मत खे बि प्यार। सुभान अल्लाह। यो कौसर जो प्यालो ख़बर अथई कंहिंखे मिलंदो? हदीस ॿुधायमि, जंहिंजी दिल इमाम हुसैन सां आहे उनखे कौसर मिलंदो। आहे दिल इमाम हुसैन सां, जेके बीठा आहियो से हथ मथे खणो मां ॾिसां। अल्लाह ख़ुशि रखंदो। मदीने वाले साईं फरमायो त कौसर मां मुराद हौज़े कौसर बी हज़रत सैयदना इब्ने अब्बास रज़ियल्लाह ताला अन्हु, नबी जो सौट आ, नबी जे चाचे जो बच्चो आ, हज़रत अब्बास जो साहिबजादो हज़रत सैयदना इब्ने अब्बास तो फरमाए कौसर मां मुराद खैरे कसीर आहे। माना मतलब यो निकलो ए मुझा दिलबर नबी, इन्ना आतैना कल कौसर, दुनिया जो जेको खैर आ, जेका चङाई आ, जेका भलाई आ, उन खैर जो भलाई जो जेको घणो हिस्सो आ, जेका कसरत आहे, ओ मुंहिंजा दिलबर नबी मूं अल्लाह तो मुस्तफ़ा खे ॾेई छॾी आहे। जंहिंमें खैर आ, जंहिंमें भलाई आ, असां घुरंदो या अल्लाह खैर कजाए। तूफान लॻो आहे, मींहुं थो अचे, या अल्लाह खैर कजाए, फसलुनि जो खैर कजाए, घरनि जो खैर कजाए, बचन जो खैर कजाए। दुआ घुरंदा आहियूं न, माण्हू सॾ करे अल्लाह खे अर्ज़ करे इल्तिजा करे चवंदा आहिनि खैर कर। अल्लाह तो फरमाए मुस्तफ़ा मूं तोखे अण घुरियो खैर ॾेई छॾियो। जंहिं शइ जो नालो खैर आ, जंहिं शइ जो नालो भलाई आ, उहो खैर मूं अल्लाह ए मुस्तफ़ा तो हबीब खे ॾेई छॾियो आहे।
अरे खैर छामिया इल्म में खैरा, इल्म में खैरा, अखलाक खैर में शामिला, इल्म खैरा, हुस्न में खैरा, दीन में खैरा, दुनिया में खैरा, चाश भलाई वारिया, नेकी वारिया, उनके खैर सरबुआ। रब फरमायो मुझा महबूब हर शय के अल्लाह वधाए, एडो वधायो जो हद हिसाब ही को न हुयो, सो मु अल्लाह तू मदीने वारे के दई छॾियो आहे। वरी तो सुभान अल्लाह। इल्म जी ॻाल्हि कजे, दुनिया जा हर आलिम हिक पासे कर, मुझे नबी जे हिक जुमले के समझण जी सख़्त ऐं जान नथा रखनि। चओ सुभान अल्लाह। नबी जो इल्म छा समझंदा माण्हू, त अली जो इल्म न समझी सघिया आहिनि। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। नबी फरमायो अना मदीनतुल इल्म, मां मोहम्मद करीम इल्म जो शहर आहियां। समझो था शहर अबा न कोठ हूंदा आहिनि, हे बि तक़रीबन टाउन सॾिबो आहे, वॾनि टाउन आहे। वॾो शहर आहे कराची, हैदराबाद। हाणे कराची जो शहर आहे, ॾिसो तव्हां उते हर शइ तव्हांखे मिलंदी, जेका शइ तलबियो हर शइ मिलंदी तव्हांखे। सेहत जे लाइ, तालीम जे लाइ, एजुकेशन जे लाइ, दुनियावी मामलात जे लाइ हर शइ में स्पेशलिस्ट तव्हांखे मिलंदो, छो त शहर सॾिबो ई उनखे आहे जिथे मामलात ज़िंदगी आसान बणिजी वञनि, आसानी सां हर शइ मुहैया थी वञे, इनखे शहर सॾिबो आहे। नबी फरमायो मां मोहम्मद करीम उन इल्म जो शहर आहियां। तव्हांखे जेको इल्म खपे, जो बि इल्म खपे, ओ वॻण वारो मुंहिंजे दर ते अचो, मूं वटि अचो। जेको मूं वटि ईंदो जा शइ तलबींदो, मां मोहम्मद करीम जे दर तां वठी वेंदो। सुभान अल्लाह। मां इल्म जो शहर आहियां, पर मुंहिंजो इल्म खपे त दर ते अचणो पवंदो। अॻ में शहरनि जा दर हूंदा, हाणे त ओपन माहौल आहे, शहरनि खे कोट नथा ॾियनि। अॻ में शहरनि खे दर हूंदा, लाहौर वञो, हैदराबाद जो पुराणो किलो शहर हूंदो हुयो, दरवाज़ा हूंदा हुया। सम्झो था। नबी साईं फरमायो मुंहिंजो जेको इल्म जो शहर आहे न, उनजो दर अली आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। जेको मुल्लो चवे थो नबी खे भित जे परे पासे जो बि इल्म न आहे, उनखे चओ त अली जे दर ते अच त नबी जो इल्म सम्झ में अचई। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। तूं दर ते ई न पहुतो ही, अञा वाट ते ई न पहुतो ही, अॻे ई दाऊं थो करी इल्म न आहे। नबी खे ग़ैब न आहे, फिलाणी शइ जो इल्म न आहे, हे बि इल्म न आहे। ओ चरिया तूं महबूब जे इल्म जी समझ तॾहिं मिलंदई जॾहिं अली अली कंदे, अली खां फैज़ वठंदे, अली जे दर ते ईंदे, अली जी नज़र पवंदी, दिल जी खिड़की खुलंदी, उनमें असर थींदो, ख़बर पवंदी नबी खे अल्लाह केॾो इल्म अता कयो आहे। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह असां अली अली करण वारा आहियूं। मुंहिंजे मुर्शिद मातली वारे चयो अली अली मौला अली, चओ सुभान अल्लाह। अली अली मौला अली, हैदर अली, दिल पर असांजो तूं आ, रहबर असांजो तूं आ। अली अली मौला अली, अली अली मौला अली, रहबर असांजो तूं आ, दिल पर असांजो तूं आ। बेवान जी बाराही, तूं ही अड़ियन जी आधर आही। दिल खोले जो सुभान अल्लाह। ओ बे
अलियन जी आधर आई घर का अता मुश्किल कुशा घर का अता मुश्किल कुशा बहरे खुदा वाहर विलियन जी तू रहबर असां जो तू चओ अली अली मौला जेको चवे तो अली असांजो मौला हुआ सो त गजी चवर आहे अली अली बुलंद आवाज़ सां अली अली मौला अली 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 मौला अली हैदर अली रहबर असांजो दिल पर असांजो ओ दिल पर साईं ते नजरे करम कर शेरे खुदा गए रात अता कर सुभान अल्लाह ओ दिल पर साईं ते नजरे करम कर शेरे खुदा गए रात अता कर मन ठार तू दिलदार तू सरदार तू मुझो गलो वेठो तव्हांजो गलो सही है मोहब्बत के जलसा करे आयो आहियां वरी कर प्रणाम में जलसो आहे ओले रात जो मां मातली वेंदुसि त सुभाणे कराची वञिणो आहे मूंखे आमीन आमीन महिरबानी तव्हां घर मां अची अचे वेठा सुभाणे अल्लाह लॻा चओ मंठार तू दिलदार तू सरदार तू सफदर असांजो तू दिल पर असांजो तू पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह फरमायो इन्ना आतैना कल कौसर नबी तोखे खैर कसीर ॾेई छॾियो जंहिं शइ में खैर आहे उनजी कसरत ये तो मुख्तलिफ माना हुआ है कौसर जी माना कंदासीं त 2-3 कलाक गुज़री वेंदा असुल माना जेका है जेको मतलब आहे बयान करण चाहियां थो नबी फरमायो हाँ अल्लाह फरमायो इन्ना आतैना कल कौसर ए हबीब असां तोखे कौसर ॾिनीसीं हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमायो इन कौसर मां मुराद सय्यदतुन निसा खातून जन्नत अम्मा फातिमतु ज़हरा है अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा दिलबर नबी मुशरिक चवनि था तुंहिंजो नसब ख़त्म थी वियो पर मां रब थो ऐलान कयां तो नबी खे मूं फातिमतु ज़हरा अता कई आहे तुंहिंजो नसब हाणे पुट मां न तुंहिंजी न्याणीअ मां जारी थियणो आहे फातिमा ॾिनम तोखे हसन ऐं हुसैन अता कयुम अहिड़ा शहज़ादा ॾिनम अहिड़ा त पुटड़ा ॾिनम ओ मुंहिंजा दिल पर नबी ओ मुंहिंजा सोना हबीब जो क़यामत ताईं हसनी सैयद जारी रहंदा हुसैनी सैयद जारी रहंदा तुंहिंजो नसब ख़त्म न थींदो तुंहिंजे नसब खे इख्तिताम न ईंदो दुश्मन भली केतिरी बि कोशिश कन तुंहिंजे नसब खे ख़त्म करण जी तुंहिंजे नसब खे मिटाइण जी पर पाण मिटजी वेंदा मिटीअ में मिली वेंदा तुंहिंजो नसब जारी आहे क़यामत ताईं तुंहिंजी आल खे इज़त ॾेई छॾी अथम अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजी सिंध में अल्हम्दुलिल्लाह जीलानी सैयद बि आहिनि बुखारी सैयद बि आहिनि हुसैनी सैयद बि आहिनि
हसनी सैयद वाहिद सुभान अल्लाह इमाम हुसैन जे खानदान जो आस्थान तां जे पासे में कब्र शरीफ में आहे वरी जो सुभान अल्लाह नबी दियाल मिटजे नथी जीअं नबी के सतायो वियो तीअं नबी जे बचड़नि खे बि सतायो वियो अहल बैतन सां ज़ियादतियूं अञा ताईं माण्हू कनि था पिया के लफ़्ज़ी तीर के हथ सां तकलीफ़ पहुचाइनि अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब दिल की नथी फसल्ली लिरब्बिक वनहर तू कुर्बानी कर तू नमाज पढ़ तू दुआ घुर इन शानियक हुवल अबतर तू जो दुश्मन मिटजी वेंदो तुझी आल जो दुश्मन मलिया मेट थी वेंदो सो बाकी न रहंदो कायनात में रहण वारी ज़ात तुझी आ तुझे बच्चन जी आहे चओ सुभान अल्लाह हाणे ॿुधा ज़मीन ते इमाम हुसैन जो खानदान आहे यज़ीद जो खानदान नज़र अचेव आहिनि हिकिड़ा बदबख्त आहिनि सोरियां मसे चवंदा असां यज़ीद जा पुट अहिड़ा आहिनि बेहया आहिनि सोरियां मसे पंहिंजो पाण खे आहिनि कोन उन नसब मां पर साबित कंदा त असां यज़ीद जा पुट आहियूं अबो कयो वेठा आहिनि यज़ीद खे हिकिड़ो मौलवी मुंहिंजे मोबाइल में तकरीर पई आहे निभागो चवे थो त मां यज़ीद जी बख़्शिश जे लाइ दुआ घुरां था मूंखे झलियो छो था मां यज़ीद जे लाइ दुआ घुरंदुसि मुंहिंजो पाड़ पिटिया तूं भली वञी यज़ीद जी तारीफ़ कर यज़ीद जे लाइ दुआ घुर तोखे यज़ीद मुबारक हुजे असां आशिक़नि खे इमाम हुसैन मुबारक हुजे सुभान अल्लाह असांखे इज्जत मिली आहे इमाम हुसैन जे करे असांखे दीन मिलियो इमाम हुसैन जे करे असांखे क़ुरान मिलियो इमाम हुसैन जे करे असांखे ईकान मिलियो मदीने वारे जो दर मिलियो इमाम हुसैन जे करे असांखे नमाज मिली इमाम हुसैन जे सदके असांखे रोज़ो मिलियो इमाम हुसैन जे सदके असांखे क़ुरान मिलियो इमाम हुसैन जे सदके असांखे इल्म ऐं अमल मिलियो इमाम हुसैन जे सदके पर कब्र में निजात मिलंदी इमाम हुसैन जे सदके क़यामत में उथंदासीं अर्श जो सायो मिलंदो इमाम हुसैन जे सदके कौसर जो प्यालो मिलंदो इमाम हुसैन जे सदके पुलसरात तां पार उकरंदासीं सदको इमाम हुसैन जो हूंदो पर जे जन्नत में वेंदासीं मदीने वारे जी शिफात मिलंदी कसम अल्लाह जी ज़ात जो शिफात उनखे मिलंदी जंहिंजे दिल में इमाम हुसैन जी मोहब्बत आहे सो जन्नत जो न सोचे मां कसमी ॻाल्हि थो कयां मां हदीस पढ़ण वारो आहियां तवजो जो सो जन्नत जो सोचे ई न जंहिंजे दिल में इमाम हुसैन सां बुग़्ज़ आहे जेको चवे थो त मां इमाम हुसैन खे नथो मञा यज़ीद जी तारीफ़ करे पोइ मां चवंदो यज़ीद जी तारीफ़ कर पोइ जन्नत सां सांगो लाहे छॾ जन्नत जो आसरो न कजांइ जन्नत जो आसरो वो न करे जन्नत जो मालिक त इमाम हुसैन ऐं उनजो नानो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि सलाम सुभान अल्लाह इमाम हुसैन जे हथ में हुयो जन्नत जा चिठा विरहाए सुभान अल्लाह मैदान करबला ऐलान कयईं 22,000 यज़ीदियुनि जो लश्कर बीठो आहे 22,000 यज़ीदी साम्हूं आहिनि हज़रत इमाम अली मकाम फरमायो आहे को जेको मुंहिंजी मदद करे मुंहिंजो साथ ॾियण वारो केरु आहे हालांकि इमाम हुसैन के यजीद की मदद जी जरूरत न हुई इमाम हुसैन के यजीद जे साथ जी जरूरत न हुई पर इमाम आली मकाम जी नजर उन जहन्नम में एकड़े जन्नती के ॾिसी रही हुई ध्यान मुड़िया तव्हांजो हेरे ध्यान जो यजीदिन में जहन्नम में इमाम हुसैन एकड़ो जन्नती जवान ॾिठो हुयो
फरमाए तो आहे को मुझी मदद करण वारो एकड़ो जवान निकरी आयो किबला मुझो सिर तुझे नाले ते कुर्बान मुझी जान हाजिरा मुझा बच्चा हाजिर है मुझी जाल हाजिरा मुझी न्याणी हाजिरा मुझो पुट हाजिरा साईं जन फरमायो नालो छा थई चवण लगो किबला नालो मुझो हुर्रा नालो हुर्र जी माना है आजाद आजाद इंसान के अरबी बोली में हुर्र सदीदा है हजरत इमाम अली मकाम फरमायो ओ हुर्र मां ऐलान तो कया त तू अज खां पो जहन्नम जी बाह हुर्र आही वरी जो सुभान अल्लाह दोज़ख खां हुर्र ही अब मुझे वस में ना है जो मां के जन्नती जमा के पीर के वली के बुजुर्ग के हथ में ना है जन्नत अल्लाह जी आहे रब जी मर्जी आहे जंहिंखे जन्नती करे जंहिंखे दोज़खी करे मदीने वाले साईं फरमायो क़यामत जे ॾियारे अमल जन्नत में न वठी वेंदा अर्ज के या रसूल छो साईं जन फरमाया जन्नत में अल्लाह जो फज़ल वठी वेंदो समझो था मुंहिंजी ॻाल्हि जन्नत में अल्लाह जो फज़ल वठी वेंदो जंहिंते रब फज़ल करे उहो जन्नती आहे इमाम हुसैन फरमाए थो हुर्र तू आज़ाद आहीं तो ते जो दोज़ख हराम आहे तू जन्नती आहीं माना वगण जा रोशन ज़मीरो दिल सा सोचो मतलब यो निकतो त अल्लाह इमाम हुसैन के इख्तियार दिनो हुयो ओ नबी दा शहजादा जन्नत जो मालिक तू आ भवणई त आशिकन के जन्नती बना वगण जे साथन के पाण सा गदाए जन्नत में वठी वञ जा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ ना बा छो न चवा मदीने वाले साईं खुद फरमायो इन्नल हसन वल हुसैन सय्यदा अशबाब अहलिल जन्नत मदीने वाले साईं फरमायो जन्नत जे जवानन जा सरदार हजरत इमाम हसन इमाम हुसैन आहिनि जन्नती जवानन जा सरदार सरदारी जन्नत जी त इमाम हुसैन जे हथ में अब गोठ जो हिकिड़ो चङो मुड़ुस तव्हां जे शहर वकण जो साईं मुंहिंजा को MP MNA आहे उन जे हथ में आहे न गली ठहराए या टोड़ाए हाँ शहर खे पोड़ाए या लोड़ाए हाँ न मर्ज़ी वारो तारीफ़ तो पुॼे ई कोन थी हिननि MP MNA जी अल्लाह हिदायत ॾे अल्लाह हिदायत ॾींदो अल्लाह अहिड़ा हुक्मरान ईंदा जेके मुस्लमाननि जा हथ ॾोखी थींदा ख़ैर ख़्वाह थींदा यज़ीदी फ़िक्र वारा हुक्मरान अल्लाह हिननि खे मलिया मेट कंदो कोन ॾिठी जहिड़ी हींअर महांगाई थी आहे चुंडाणियुनि वारा वेठा हिननि खां पुछा कयो इन्हनि में अहिड़ी महांगाई कोन ॾिठी हूंदी हाँ न बा अल्लाह हिदायत ॾे असांजे हुक्मराननि खे जे ये हिदायत वारा न आहिनि अल्लाह इमाम हुसैन जे सदके ये मिटाए अहिड़ा हुक्मरान हाणे नबी साईं जो सौट अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जो बच्चो हजरत अब्दुल्लाह तो फरमाए अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वाले साईं हिकड़े दिहाड़े अहल बैतन खे जमो कयो बनु अब्दुल मुतल्लिब खे गॾु कयो हजरत अब्दुल मुतल्लिब जे बचड़न पुटन पोटन डोटन के जमो करे खिताब फरमायो या बनी अब्दुल मुतल्लिब इन्नी सअल्तुल्लाह लकुम सलासा ए मुझे खानदान वारो ए बनु हाशिम वारो ए बनु अब्दुल मुतल्लिब वारो ॿुधो मूं मोहम्मद करीम अल्लाह खां पंहिंजे खानदान जे लाइ टे ॻाल्हियूं तलब कयूं आहिनि
टिन ॻाल्हियुनि जी दुआ घुरी आहे, टे ॻाल्हियूं सुवाल कयूं आहिनि। अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह, उहे टे ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? साईं जन फरमायो अयो सबित कामक, मुंहिंजो अल्लाह हो तव्हांजी अॻवाणी खे हमेशा कायम रखे। माना सैयद जिथे हूंदा अल्लाह उन्हनि खे अॻवान करे छॾियो आहे। चओ सुभान अल्लाह। जो कसम हदीस पढ़ साईं कंबर वारनि खे असां ॾिठोसीं, हयात ॾिनी हुई न, सिंध में सुन्नियुनि जो बल अॻवान लॻो। दोस्त वीडियो मोकिली, या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस पियो थिए, साईं जन कुर्सी ते वेठा पिया, ॿिया अहले सुन्नत जा मशाइख बुज़ुर्ग साईं मुंहिंजा पीर मुफ्ती आलिम वेठा हुया। पर हेॾो नबी फरमायो मूं अल्लाह खां घुरियो आहे, मदीने वारे फरमायो त उन्हनि जी सरदारी कायम हूंदी, सभिनी में सैयद सुहिणो निर्वार पियो नज़र सम्झ में ॻाल्हि आई अलाए कोन आई भाई। असांखे सैयदनि सां प्यार आहे। मुंहिंजा मुर्शिद फरमाईंदा आहिनि सैयदनि जूं जुतियूं असांजूं अखियूं। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ी ॻाल्हि घुरी अथमि, इहो सबित काइमकुम, जो तव्हांजी सरदारी अॻवाणी में अल्लाह तव्हांखे साबित कदम रखे। ऐं तव्हां मां जेको भटकी वञे अल्लाह हुनखे वरी हिदायत वारो बणाए छॾे। माना सैयद कदें गुमराह न थींदो, सैयद कदें राह तां भटको कोन, सैयद हूंदो त सुन्नी हूंदो। तवज्जो हूंदे हज़रत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह, सैयद मेहर अली शाह साहब हिकिड़ो माण्हू आयो, अचे चई साईं पंजाबी में, चई सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं। साईं तूं सैयद थियो आहीं वरी सुन्नी थियो आहीं, सैयद को सुन्नी हूंदा आहिनि छा? सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं, जे काठ जी कुन्नी नथी थी सघे, कुन्नी खे बाहि ते रखबो आहे, बाहि ते कुन्नी रखबी त सड़ंदी न, बाहि लॻंदसि काठ त सड़ी वेंदो, ख़तम थी वेंदो, अंगर थी वेंदो। जीअं काठ जी कुन्नी नथी थी सघे, तीअं सैयद सुन्नी नथो थी सघे। हज़रत पीर मेहर अली शाह साहब जो हिकिड़ो मुरीद हुयो ढकण, साईं जन फरमायो अबा पुट वञे कुन्नी घड़े, काठ जी कुन्नी घड़िया, सुजाग वेठा आहियो बा, थकिजी पिया आहियो, जो त मींहुं अचण वारो आहे सभु। तवज्जो, अल्लाह ख़ुशि रखंदो, वकण वारो तव्हांजा वेड़ा वसंदा रहंदा। सैयद मेहर अली शाह साहब मुरीद खे चयो अबा वञ काठ जी कुन्नी घड़े आ, वियो साईं कटे ठुके ठाहे आलिशान क़िस्म जी कुन्नी घड़े आयो। मुर्शिद जो हुकुम थियो त देरी कोन कई, साईं जन फरमायो अबा बाहि बारी वई, फरमाईंदा आहिनि काठ जी कुन्नीअ में पाणी विझो, चांवर विझो, लूण विझो, भत तयार कयो। सुभान अल्लाह। बाहि ते रखियो वियो, पाणी टहिके पियो, चांवर पचनि पिया, भत ठही तयार थियो आहे। साईं जन प्लेट घुराए उन माण्हू खे विहारियो जेको चवे पियो सैयद सुन्नी नहीं काठ जी कुन्नी नहीं। साईं जन फरमायो खा भत, ॾिस काठ जी कुन्नी इहा अथई, सैयद सुन्नी मां मेहर अली वेठो आहियां। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो मुंहिंजी आल कदे गुमराह न थींदी, रब खां दुआ घुरी आहे। ऐं ॿी ॻाल्हि वअयो अल्लिम जाहिलकुम, मूं अल्लाह खां घुरियो आहे त मुंहिंजा अहल बैत इल्म वारा हूंदा, मुंहिंजा बचड़ा इल्म वारा हूंदा, आलिम हूंदा, उन्हनि खे मूं अल्लाह खां इल्म घुरी ॾिनो आहे।
ॿुधो महबूबन फरमायो वसअलतुल्लाह अन यजअलकुम जूदा नुजदा रुहमा। मूं रब खे चयो आहे मुंहिंजे बचड़नि खे इल्म वारो कजांइ, मुंहिंजे औलाद खे सखी कजांइ। सखावत जो दर आल बैतन वटो आहे, मूं रब खां घुरियो आहे उन्हनि खे बहादुर कजां, रहम दिल कजां। सैयद ज़ालिम न हूंदो आहे, सैयद कंजूस न हूंदो आहे, सैयद बुज़दिल न हूंदो आहे। भली 22,000 यज़ीदी बीठा हुजनि, सैयद अकेले सिर विढ़ी ॾेखारियो। सुभान अल्लाह। आखिर में मदीने वाले साईं फरमायो फलौला अन रजुलन सफन बैन रुकन वल मकाम। को माण्हू मकाम इब्राहिम ऐं रुकन यमानी जे विच में, हजरे असवद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भी नमाज़ूं पढ़े। काबे जे साम्हूं जेके मक्के विया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे, जेके न हो विया अल्लाह तव्हांखे ज़ियारत नसीब कंदो। सुभान अल्लाह। मकाम इब्राहिम जिते इब्राहिम अलैहिस्सलाम जी कदम गाह आहे, पेर मुबारक इब्राहिम अलैहिस्सलाम जा, इन जाइ ते नबी साईं फरमायो जेका दुआ घुरंदो अल्लाह क़बूल फरमाए। इते जेका इबादत कंदो सा क़बूल आहे, इते जा बंदगी कंदो सा क़बूल आहे। काबे जो दरवाज़ो साम्हूं आहे, हजरे असवद साम्हूं आहे, हेठां सफ़ा मरवो आहे, विच में मकाम इब्राहिम आहे, उन जे विच में भी काबे जे पाछे में भी नमाज पढ़े, इबादतूं करे, बंदगी करे, नमाज पढ़े। फसल्ला वसाम, नमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, सॼी ज़िंदगी इते गुज़ारी, इते मरी वियो। पर क़यामत जे ॾींहुं लकी अल्लाह व हुवा मुबग़िदुन ले अहल बैत मुहम्मदिन, पर उन जी दिल में नबी जे अहल बैतन सां बुग़्ज़ आहे। छा आहे अबा कैसा अहल बैतन सां दादा छा आहे? नबी जे बचड़नि सां बुग़्ज़ आहे, इमाम हुसैन सां बुग़्ज़ आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन सां बुग़्ज़ आहे, इमाम बाक़िर सां बुग़्ज़ आहे, जंहिंजे दिल में इमाम जाफर सादिक सां बुग़्ज़ आहे, इमाम हसन अस्करी सां बुग़्ज़ आहे, इमाम अली तकीअ सां बुग़्ज़ आहे, अली नकीअ सां बुग़्ज़ आहे, अली रज़ा सां बुग़्ज़ आहे, इमाम यासिर सां बुग़्ज़ आहे, इमाम महदीअ सां बुग़्ज़ आहे। दिल में नफ़रत आहे, भली काबे में अंदर भी इबादत करे, काबे में भी रोज़ा रखे खोले, इते मरी वञे, पर क़यामत जे ॾिहाड़े उथियो बुग़्ज़ अहल बैत अथस। नबी फरमायो दख़ल अन्नार, इनखे दोज़ख में उछलायो वेंदो, जन्नत में कोन वेंदो, जन्नत में उहो वेंदो जंहिंजी दिल में नबी ऐं आले नबी सां प्यार अब आका समझ में आई अले सुता सुभान अल्लाह। जॾहिं सैयदना इमाम अली मकाम शहीद थिया, शहादत थी, ॾिसण वारनि ॾिठो त आसमान में लिखजी वियो, आसमान में ॻाढ़नि अखरनि सां लिखजी वियो, उहे माण्हू कीअं था नबी जी शिफ़ात में उम्मीद रखनि जन इमाम हुसैन खे क़त्ल कयो आहे। अफ़सोस आहे उन सोच जे मथां, अफ़सोस आहे उन नज़रिये जे मथां जेका तोखे इमाम हुसैन खां परे थी करे। पुट इहो यज़ीदी फ़िक्र, यज़ीदी नज़रियो आहे जेको इमाम हुसैन खां परे कंदो आहे। तूं वॻण वारा इमाम हुसैन जो हुबदार त फ़िक्र बि उहो रख जेको इमाम हुसैन वारो आहे। छा इरादो आहे इमाम हुसैन जी ग़ुलामी इख्तियार कबी कि न कबी?
इमाम हुसैन जी मोहब्बत निमाज सां हुई, इमाम हुसैन जी मोहब्बत कुरान सां हुई। हुसैनी हुबदार आई त इमाम हुसैन जी मोहब्बत दाढ़ीअ सां हुई, इमाम हुसैन जी मोहब्बत पटके सां हुई, इमाम हुसैन जी मोहब्बत मस्जिद सां हुई। 55 साल इमाम हुसैन जी उम्र मुबारक हुई। करबला में आया त 55 साल जी उम्र में शहीद थिया हुआ, शहादत पेश फरमायन। इन 55 सालन में हिकिड़ो अहिड़ो वक्त न आयो हुयो जंहिंमें इमाम हुसैन निमाज जो वक्त जो हुजे ऐं इमाम निमाज न पढ़ी हुजे। हर हाल में इमाम हुसैन निमाज पढ़ी ॾेखारी अज़ान थी अचे तूं वञो ताक़त ते वञी वेही मकान वसाए थो वेही। असां वटि हिकिड़ो तुसीं 5 वेले असीं हर वेले, तुसीं 5 वेले 5 वक्त था पढ़ो, असां हर वक्त निमाज़ में आहियूं, पीऊं था चर्स, घुमूं था अर्श। घर घोट अली घोट हाँ न असां हुकदार आहियूं अहल बैत जा। निमाज़ रोज़े सां असांजो कुझु न वञे, जे निमाज़ रोज़े सां तुंहिंजो कुझु न वञे त तुंहिंजो अहल बैतन सां बि कुझु न वञे। अहल बैतन जो हुबदार आहीं त निमाज़ पढ़णी पवंदी। जॾहिं अहल बैतन जो काफ़िलो सईदा ज़ैनब साहिब जी इब्तिदा में करबला खां दिमश्क पहुतो हुयो, अखियुनि सां अम्मा साहिब ॾिठो त यज़ीद शतरंज वेठो पियो खेॾे, जुआ वेठो पियो खेॾे। इब्ने ज़ियाद सां खे ईअं पंहिंजे मसनद से गॾु विहारे ख़ुशि थींदो हुयो तूं हुसैन खे क़त्ल करायो आहे, ख़ुशि थींदो हुयो। शराब जा जाम हुन सां टकराईंदो हुयो। यज़ीद शराबी हुयो, यज़ीद ज़ानी हुयो, यज़ीद बदकिरदार ऐं ज़ालिम हुयो। तूं ज़ुल्म वारी राह वठी, तूं बेहयाई वारी राह वठी, नालो पंहिंजो अहल बैतन जे हुबदार में लिखाइयो तोखे जुगाए छो। हाँ वगण जा रोशन ज़मीरो जवाब ॾियो जे अहल बैतन जा हुबदार आहियो पुट पोइ निमाज़ पढ़ी ॾेखारियो। पढ़बी निमाज़ कि न कोन पढ़बी? 5 वक्त निमाज़ पढ़ो। दीन सां अल्लाह मुंहिंजो गलो साथ नथो ॾिए त मां अञा तव्हांखे तकरीर ॿुधायां। अल्लाह मुंहिंजे मुर्शिदनि खे सिहत अता फरमाए, इंशाअल्लाह ज़िंदगी रही ते मेला थींदा रहंदा। अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हिकिड़ो दफ़ो अलहम्दु शरीफ़ पढ़ो त हज़रात शुहदाए करबला जे ईसा जे सवाब जे लाइ दुआ करो।